मां वज़ाहत कयां ही कंपोज़िशन जेका आहे असांजे लाड़काणे बदेजी साहब जो तालुको फकीर अब्दुल गनी अयास गायो उस्ताद साईं फेमस कंपोज़िशन हुन जंहिं तरीक़े सां ॿिन्ही देवतनि जो इस्तेमालु कयो आहे हुन में हिकिड़ो ॿियो राग बि ठहे थो जेके चवंदा आहिनि ज़िला भीम तो ॿिनि देवतनि जो कीअं इस्तेमालु कयो आहे ॾाढो कुझु
वाह भगवान। बिना पर्दे नहीं तो फिर मसलन की महफिल में मुर्दा तो खुदा थे। वाह।